जे हियांव नहारी कोहियारल ही ॾींहुं बघारे वींदासीं छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वींदासीं कंहिं लाइ तकी थो कंधीअ तां ॿी ॿेड़ी का बि न अचणी आ जे तूं बि अची ओ वणजारा तोखे बि उकारे वींदासीं दरियाह अंदर जा दहशत वा कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी तूं मां त रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वींदासीं का झिरमिर जुगनूअ जी का ट्रिम ट्रिम तारे जी घनघोर घटा जो घेरो आ कंहिंजे त सहारे वींदासीं आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी का आग लॻाए वींदासीं को ॿारण ॿारे वींदासीं तूं आ त ओरियूं ओराणा छो जीव सहे हीअ जोराणा तूं छा खां छिरकीअ थोराणा अॼु काक किनारे वींदासीं छो घबराईं थो कोट ॾिसी हीअ ऊची ऊची ओट ॾिसी सिंधान उॾाए वींदासीं ज़ंजीर पिघारे वींदासीं तंहिं वक़्तु बि मूं ही ॼातो हो ही कारी हर सां नातो हो जे साथी साथ सुञातो तो हीअ मारी मारे वींदासीं तूं कर जो तोखे करणो आ ही दौर बि नेठि गुज़रणो आ कंहिं वक़्तु ॾहे सर मरणो आ बनवास गुज़ारे वींदासीं जी दोस्तों लेट मी क्लियर में तव्हां सभिनी खे भली कार अॼु पाण सिंध जे महाकवि शेख अयाज़ जो ख़ूबसूरत ग़ज़ल सम्झाणी समेत पढ़ंदासीं जेको पंहिंजे नएं दर्जे जी सिंधीअ जे सिफ़े नंबर 172 ते आहे पर उन खां पहिरीं अचो त पाण सिफ़े नंबर 171 ते शेख अयाज़ साहब जो ही मुख़्तसर तारुफ़ ॾिनल आहे उनखे पढ़ूं था शेख अयाज़ विलादत 1923 ईस्वी वफ़ात 1997 ईस्वी शेख अयाज़ जो असुल नालो शेख अयाज़ जो असुल नालो मुबारक अली शेख वल्द ग़ुलाम हुसैन शेख आहे हुन शिकारपुर में 2 मार्च 1923 ईस्वीअ में जनम वरितो हुन इब्तिदाई तालीम शिकारपुर मां हासिल कई BA ऐं MA DG सिंध गवर्नमेंट साइंस कॉलेज कराचीअ मां कयाई हू सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर पिणु रहियो शेख अयाज़ सिंधी शाइरीअ जे मौज़ू फ़न ऐं फ़िक्र में जिदत आंदी ऐं सिंधी शाइरीअ खे नओं मोड़ ॾिनो संदसि शाइरीअ जे किताबनि में कपर थो कुन करे विजूं वसण आयूं की जो बीजल ॿोलियो भंवर भिरे आकाश ऐं ॿिया केतिरा ई किताब मशहूरु आहिनि शेख अयाज़ शाइरीअ सां गॾु नसर में पिणु केतिरा ई किताब लिखिया पुनल खां पोइ ऐं सुफ़ेद वहशी संदसि कहाणियुनि जा मजमूआ आहिनि हुन 28 डिसंबर 1997 ईस्वीअ में वफ़ात कई संदसि क़बर बिटशाह में कराड़ ढंढ जे कप ते आहे दोस्तों शेख अयाज़ सिंधी जदीद शाइरीअ जो इमाम ॼातो वञे थो अचो त पनो उथलाए हिन जे ख़ूबसूरत ग़ज़ल जी सम्झाणी करण जी कोशिशि था करियूं पहिरियों बंद आहे मतलो जे हियांव न हारी कोई हारल ही ॾींहुं बघारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वेंदासीं शेख अयाज़ साहब इन ख़ूबसूरत बंद में हिकिड़े उदास ऐं मायूस माण्हूअ खे हौसलो ॾींदे चवे थो त यार जेकॾहिं तूं हौसलो न हारी हिमत न हारी त ही ॾुख जा ॾींहं बि कटे वेंदासीं
छो पेर पसारे वेठो, तूं पेर छो डिघेड़े वेठो आहीं, उथ त डूंगर ॾारे वेंदासीं, उथ ही जबल झागे वेंदासीं, मुश्किलातूं कटे वेंदासीं। ॿियो बंदि आहे, कंहिं लाइ त कीअं थो कंधीअ तां ॿी ॿेड़ी का बि न अचणी आ, जे तूं बि अची ओ वणजारा तोखे बि उकारे वेंदासीं। हिन बंद में पुण शेख अयाज़ साहब हौसले हिम्मत जी ॻाल्हि थो करे ऐं वणजारे खे चवे थो त तूं पोयां छा थो ॾिसीं, ॿी ॿेड़ी का बि न अचणी आहे, तूं बि अची तोखे बि उकारे वेंदासीं। यानी इन में शेख अयाज़ पैगाम इहो थो ॾिए हर बाशऊर फ़र्द खे त बाबा पोइते मुड़ी न ॾिस त तोखां पोइ ॿियो को ईंदो ऐं उहो अची सुधारो आणींदो, को ॿियो ईंदो ऐं उहो राह जो पथर परे कंदो, न तूं ई कर, तूं ई हिम्मत कर। सो ही बंद माण्हू खे पंहिंजे पाण हिम्मत करण ते उत्साहे थो। दरियाह अंदर जा दहशत आ, कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, तूं मां त रुगो हिन सिंधुअ ते का लहर उभारे वेंदासीं। शेख अयाज़ साहब चवे थो त दरियाह जे अंदर जेका ही दहशत आहे, छोलनि जी जेका हणहणा आहे, जेको शोर आहे, इहो त हिकु ॾींहुं हुई क़यामत बर्पा करे छॾींदो। तूं मां त रुगो हिन सिंधुअ ते का लहर उभारे वेंदा, तूं मां त रुगो का हिकिड़ी का छोली करे वेंदासीं, हिकिड़ी का लहर जी मानींदा आहियूं। अयाज़ साहब हिन में पैगाम इहो थो ॾिए त समाज में जेका उथल पुथल आहे, जेका वेढ़ हले पई, उहा त हिकिड़ी क़यामत आणे ई छॾींदी, उहा त हिकिड़े ॾींहुं इनकलाब बर्पा करे ई छॾींदी। पर तूं ऐं आऊं जेकॾहिं कोशिशि कंदासीं, हिकु लहर जेतिरो बि जेकॾहिं कमु कंदासीं, त इन नेक कम में पंहिंजो हिकिड़ो किरदारु लिखियो वेंदो। सो शेख अयाज़ हिन में बि हिम्मत ऐं जुस्तजू जो पैगाम ॾींदे माण्हूअ खे उत्साहे थो। का झिरमिर झिरमिर जुगनूअ जी, का टिम 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 तारे जी, घनघोर घटा जो घेरो आ, कंहिंजे त सहारे वेंदासीं। शेख अयाज़ साहब हिन में बि हौसले हिम्मत जी ॻाल्हि थो करे, जुस्तजू जी जुरत जी ॻाल्हि थो करे। चवे थो त कंहिं टांडाणे जी झिरमिर हूंदी ऐं कंहिं तारे जी टिमटिम आहे, ऐं बादल हूंदा गजंदा, ऐं घनघोर घटा आहे, उन्हनि जो बि सहारो वठंदासीं। हिननि मां का त शइ पाण खे उत्साह ॾींदी, हौसलो ॾींदी, त पाण अॻिते वधंदासीं। यानी हिन में शेख अयाज़ साहब माण्हूअ खे फितरत ॾांहुं राग़िब थो करे। चवे थो त ॾिसो नेचर बि पंहिंजी रहनुमाई थी करे, उहा बि इनकलाब थी चाहे, उहा बि बहितरी चाहे थी, ऐं हीअ टांडाणो जेको आहे उहो बि तव्हांखे उत्साहे थो, रोशनी आहे हुन में, ऐं तारनि जी टिमटिम बि रोशनीअ जी अकास आहे, त उहा बि तव्हांखे रोशनी ऊंदाही मां निकिरण जी ॻाल्हि थी करे। घनघोर घटा यानी जेके गजंदड़ बादल आहिनि, जेके घाटा घाटा बादल आहिनि वसण ते, उहे बि इनकलाब जी तव्हांखे पंहिंजो तरगीब ॾियनि। सो उन जे करे तव्हां इन्हनि नेचर खे ॾिसो, फितरत खे ॾिसो ऐं अॻिते वधो। तूं आव त ओरियूं ओराणा, छो जीअ सहे हीअ झोराणा, तूं छाखां छिरकीअ थो राणा, अॼु काक किनारे वेंदासीं। हाणे शेख अयाज़ हिन में पंहिंजो काक जे राणे जी तमसील ॾींदे चयो आहे त यार तूं हिम्मत कर, छो हिन दौर जा राणा तूं छो थो घबराईं, तूं परेशान न थी, तूं अचु त ओरियूं ओराणा, पाण पंहिंजा ॾुख सूर वंडियूं ऐं पंहिंजो छो जीअ सहे ही झोराणा, पंहिंजे पंहिंजे मुंहुं ॻणितियुनि में छो ॻरूं पाण, तूं घबराई छो थो, अचु त पाण काक किनारे वेंदासीं, यानी पंहिंजी मुमल खे माणींदासीं, पंहिंजी मंज़िल खे माणींदासीं। सो ही ख़ूबसूरत बंद पुण हिम्मत, हौसले, जुस्तजू ऐं इनकलाब जे लाइ माण्हूअ खे उत्साहे थो। हाणे अचूं था हिन जी मश्क ते। मश्क में सफ़ा पहिरीं 3 सवाल ॾिनल आहिनि। पहिरियों सवाल आहे शाइर जी डूंगर ॾारे वेंदासीं मां छा मुराद आहे। त शाइर जी डूंगर ॾारे वेंदासीं मां मुराद आहे त ही ॾुखिया ॾींहं कटे वेंदासीं, ही जबल झागे वेंदासीं। ॿियो नंबर सवाल आहे हिन गज़ल मां अव्हांखे कहिड़ो बंद वधीक पसंदि आहे ऐं छो। दोस्तो हिन जो हर बंद शाहकार आहे, पर मूंखे वणे थो दरियाह अंदर जा दहशत कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, तूं मां त रुगो हिन सिंधुअ ते का लहर उभारे वेंदासीं। यानी हिन में असुल में इहो थो चवे त फितरत हमेशह चङाई ॾांहुं सफ़र थी करे, सो ही बुरायूं रहणियूं हुअ ई कोन्हे, फाइनली खणी अलाह बि क़यामत आणींदो तॾहिं बि हक़ थींदो। सो उन खां पहिरीं ख़ुदा पाण खे बि के ज़िम्मेवारियूं ॾिनियूं आहिनि, सो पाण पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं लहर जेतिरो कमु करियूं ऐं पंहिंजो हिसो चङाई में ॻंढियूं ऐं फितरत सां हम आहंग थियूं। सो उन जे करे मूंखे ॾाढो वणे थो। टियों सवाल आहे शेख अयाज़ जे
हिन गज़ल जो मरकज़ी ख़्याल कहिड़ो आहे। शेख अयाज़ जे हिन गज़ल जो मरकज़ी ख़्याल आहे हिकु मायूस उदास माण्हूअ खे हौसलो, हिम्मत ऐं जुरत ॾियण जी। उन में जुस्तजू जे लाइ, इनकलाब जे लाइ जोश जाॻाइण हिन जेको आहे सो गज़ल जो मरकज़ी ख़्याल आहे। हिन जो हर बंदि जेको आहे सो माण्हूअ खे उत्साहे थो, माण्हूअ खे जाॻाए थो, बेदार करे थो, सुजाॻ करे थो। हाणे हिन लफ़्ज़नि जी माना लिखो त दोस्तो, हियां माना दिलि, पर हिते थींदो हौसलो, हिम्मत, उकारे पार करे, पार कराए, कंधी किनारो, पसारे डिघेड़े पखेड़े, आसरा लाहे, डूंगर यानी जबल, जुगनू टांडाणो या खुड़खबीतो चवनि उनखे, ओरियूं वंडियूं, ओ झोराणा ॻणतियूं, घनघोर घटा, घाटा घाटा बादल, वसण जहिड़ा बादल। जीम में आहे, शेर खे मुकमल करियो, अव्हां करे सघो था। ऐं हिन जे आख़िर में लिखियलु आहे, यादि रखो त गज़ल अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे औरतनि जो ज़िक्र करणु या औरतनि जूं ॻाल्हियूं करणु। गज़ल जो हर बंदि ॿिनि सिटनि जो थींदो आहे। गज़ल जे ॿिनि इब्तिदाई हम काफ़िया सिटनि खे मतला चइबो आहे ऐं तख़ल्लुस आयल आख़िरी ॿिनि सिटनि खे मक़ता चयो वेंदो आहे। यकीनन हीउ पढ़ण खां पोइ मुमकिन आहे त अव्हां सोचो त औरतुनि जो ज़िक्र त हिन में किथे आहे ई कोन्हे, त बिल्कुलु गज़ल जेको आहे सो हिन जी बुनियादी माना इहा अथव, पर गज़ल जेको आहे सो वाध वीज करे हाणे इन जो हर बंदि पंहिंजी माना अलॻि बि ॾेखारे सघे थो ऐं हिन जो सिर्फ़ु जेको आहे सो औरत हिन जो ख़ासि जेको आहे सो मौज़ूअ महवर न आहे। पर हिन गज़ल खे पढ़ंदे ऐं इज़ाफ़ी पंहिंजी दिलि वटां मुंहिंजी ॻाल्हि इहा निकिरे थी, तव्हां सां शेयर थो करियां त सिर्फ़ु इश्क औरत जो न थींदो आहे बाबा, इनकलाब बि हिकिड़ी ख़ूबसूरत अप्सरा सम्झो ऐं हिकिड़ी रोशन सुबुह, ख़ुशहाल ज़िंदगी बि तव्हां हिकिड़ी हसीन दोशीज़ा सम्झो ऐं उन जे लाइ बि जुरत करियो, हिमत करियो, पाण पतो